दादू शहर जे फुटपाथ ते नॉन कस्टम पेट ऐं गैर मयारी सामान विकिरो कंदड़ ख़िलाफ़ दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे। सख़ी सदा चरण ऑल पाकिस्तान अंजुमन ताजरान ज़िले दादू जे वापारियुनि अॻवाननि सदर अहमद ख़ान ज़हूर गुलाम नबी लकारी आशिक़ ख़ुश्क सैयद ज़मीर शाह आज़ाद राठौड़ ज़ाहिद हुसैन गोपांग अबू बकर ज़हूर ऐं ॿियनि वापारियुनि स्टेशन रोड खां पैदल मार्च करे दादू प्रेस क्लब एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त दादू शहर जे रोडनि ऐं फुटपाथनि ते सरेआम गैर मयारी कस्टम पेट कपिड़ो सैंडल ऐं ॿियो सस्तो सामान विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबबि असां असल वापारियुनि जो कारोबार तबाह थी वियो आहे। 11 महीना असां वापारी रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने जो इंतजार कंदा आहियूं, मुंहिंजो त गैर मुल्की अफ़गानी पठान शहरनि में अची नॉन कस्टम पेट ऐं गैर मयारी शयूं सस्तियूं खपाए रहिया आहिनि। मुंहिंजो त बार बार ज़िले इंतजामिया खे लिखत में शिकायतूं करण बावजूद कार्रवाई नाहे कई वई। दादू शहर में गैर कानूनी दाख़िल थींदड़ अफ़गानी पठान नॉन कस्टम पेट सामान विकिरो कंदड़ अनसरनि ख़िलाफ़ फौरी कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में ज़िले इंतजामिया वापारियुनि जो मुतालबो हल न कयो त अङारे जे ॾींहं ते शटरबंद हड़ताल समेत दादू प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो रिकॉर्ड करायो वेंदो ऐं कारोबार बंदि पिणु कयो वेंदो।